असांजे घर में घिरी अची असांजे बेगुनाह मर्दन में रनन में अची इत्तेफाक विधो ताईं हालांकि इन्हनि जी जाइ बि न आई, इनखे कोई खातो न आई। असांजे घर में बरो चए असां सां नाजाइज़ी करे असां सां ज़ुल्म न कयो वियो। असांजा ॿार रियाज़ शहर जेको आहे उहो घर में इन्हनि सरवरी सजाई वठी करे असांजे नंगनि में इज़तनि में असांजा ॿार बच्चा फसल में लेथड़ा विया आहिनि। महिरबानी करे असांजो इंसाफ़ कयो, असां सां हक़ कयो। असांजा बेगुनाह बच्चा ॿारनि खे मारियो अथऊं, असांखे धक हयां अथऊं, असांजे बेगुनाह वॾनि चङनि मथनि खे कुटियो अथऊं। असां इन्हनि सां था बिल्कुलु बि न कंदासीं। असांजे धकनि जो इंसाफ़ कयो वञे, असांजो हक़ कयो वञे। असां एसपी डीएसपी असां शेख आहियूं, उमिरि कैस ते वेठा आहियूं। हिननि जूं ज़मीना बि आहिनि, असां पर उमिरि कैस ते वेठा आहियूं। 50 साल थी वियो आहे असां हिते वेठा आहियूं। हाणे इन सरवरी असां सां झगड़ो कयूं वेठा आहिनि, असांजे घरनि में घिरिया आहिनि। बचनि खे मारियो अथऊं, असांजे रननि खे मारियो अथऊं। हिते रियाज़ शहर आहे, अयूब सरवरी आहे, मुमताज़ सरवरी आहे, जूनू सरवरी आहे। साल खां वठी वेठा आहियूं। असांजा आबा ॾाॾा सभु मरी खपी हिते ई विया आहिनि। हिननि जो रोज़ असांजा जहिड़ो बचनि में ॿारनि में हिननि में जॾहिं बि अचनि था असांखे धमकियूं हथियार खणी गारियूं ॿारनि में। अॼु त असां सां माना हद ई पार करे छॾी अथऊं। असांजी DIG साहिब खे, IG साहिब खे, साईं मुराद अली शाह खे, साईं कुरशे शाह खे अपील आहे त असांजी जेको आहे त मदद कई वञे। जानी माली असांखे नुक़सानु आहे हिननि मां। रोज़ अधु राति मझ राति असांखे बचनि में हथ, बचनि में नाजाइज़ियूं हे हो सभु कुझु कयूं वेठा आहिनि।